दूरदर्शन ऐं सहयोग फाउंडेशन जे तरफ़ां सिंधी सर्वेच प्रोग्राम में तव्हां सभिनी दर्शकनि जो हार्दिक स्वागत आहे। मुंहिंजा दोस्तो, हिंदुस्तान जे आज़ादी जे जदोजहद में ॿियनि तमामु सूबनि जियां असांजी सिंध बि भरपूर भाग वरितो। आज़ादीअ जी सुभाउ ईंदे ईंदे सिंधी हिंदुनि खे कापारी धकु लॻो। अचानक हुननि जा घर ॿार, ज़मीन जायदाद, धंधो वापार सभु खसिजी वियो। बेवस ऐं लाचार बेघर सिंधी हिकु अणसुञातल मंज़िल, हिकु गुमनाम मंज़िल जे तरफ़ निकिरी पिया। भारत जे कुंड कर्श में दाणो दाणो थी विया। हज़ारनि सालनि खां सुखनि जा सहज माणींदड़ सिंधी अॼु बेघर हा। अॼु हुन जा हथ ख़ाली हा। जेकॾहिं हुननि वटि कुझु हुयो त उहो हुननि जो आत्मविश्वास, हिकु महिनत जो जज़्बो, हिमत ऐं इतिहास गवाह आहे। मुंहिंजा दोस्तो, सिंधनि पंहिंजे महिनत, ईमानदारी ऐं पोरे सां इहो सिद्ध करे ॾेखारियो त सिंधी पंहिंजी तक़दीर, पंहिंजो मुक़दर, पंहिंजी क़िस्मत जूं लकीरूं हिन हथेलीअ ते पाण उकरे सघनि था। न सिर्फ़ु एतिरो, हुननि पाण खे थाईंको करण सां गॾोगॾु पंहिंजे देश भारत भूमिअ जे विकास में बि भरपूर योगदान ॾिनो। सहयोग फाउंडेशन ऐं दूरदर्शन हमेशह इहा कोशिशि कई आहे त सिंधी सर्वेच प्रोग्राम में तव्हांखे अहिड़नि इनफ़राती शख़्सियतुनि सां मुलाक़ात कराइजे। अॼु असां वटि हिकिड़ो अहिड़ो ई कर्मयोगी, जुनूनी इंसान कीरत बाबाणी असां वटि मौजूदु आहे। असीं हुननि जो स्वागत कयूं था। बाबाणी साहिबु, तव्हांजो हिते स्वागत आहे। कीरत बाबाणी साहिबु, जंहिंजो बचपन खां जवानी, जवानी खां पीरसीअ ते सिर्फ़ु हिकिड़ो ई सपनो रहियो, हिकिड़ो ई लक्ष्य रहियो, हिकिड़ो ई मक़सदु हो जीवन जो, त सिंधी समाज जी शेवा कजे। सो बाबाणी साहिबु, सभ खां पहिरीं असांजा दर्शक इहो ॼाणणु चाहींदा त तव्हांजो जनमु सिंध जे कहिड़े ॻोठ में थियो? प्यारा राम, मुंहिंजो जनमु महान सिंधु देश जे हिकिड़े नंढड़े ॻोठड़े जंहिंजो नालो मोरो लाखो हो ऐं नवाबशाह ज़िले में हो। 30 जनवरी 1922 ते थियो ऐं मुंहिंजी जेका शुरूआती तइलीम सा बि पहिरें मोरो लाखो में शुरू थी, पर उहा तइलीम न हुई। उन ज़माने में ॻोठड़नि में स्कूल कोन हूंदा, न को मास्तर हूंदा हुआ। उन ज़माने में तइलीम मुल्ला जेके हुआ मस्जिद में सिंधीअ जा सबक़ सेखारींदा हुआ ऐं मां बि पहिरें ई इन हिकिड़े मुले उहो दौर उन पटीअ ते लिखण जो, न किल्क ऐं पटीअ ते लिखियो वेंदो, मेट जी पटी लॻाए करे। पर उहो बि हिकिड़ो हो, हिकिड़ो इतफ़ाक़ हो जो मां कीअं मुला वटि पहुतुसि। उन जी कहाणी तो अॻिते हली ॿुधाईंदुसि। तव्हांजे वॾनि जो उते कारोबार कहिड़ो हो? मुंहिंजा वॾा जेके हुआ से दुकानदारी कंदा हुआ ऐं थोरी ज़मीन बि हुई, जंहिं ज़मीन में खेती ॿारी त कोन थींदी हुई, पर पंहिंजे घर जी भई भाॼियूं, मेवा वग़ैरह उन में पोखींदा हुआसीं, जेके वरी पोइ घर में ई कमु ईंदा हुआ, को विकिरे लाइ कोन हूंदा हुआ। ऐं उन जे बारे में बि अॻिते हली वरी तोखे ॿियो को मज़ेदार वाक़ो ॿुधायां। शुरूआती तालीम जेको आहे तव्हां उते पिरायो, पर अॻियां हली करे तव्हां केसि ताईं तालीम पातो आहे? उन खां पोइ मां किसो हीअं थियो जो उन ॻोठ में, जिते मोरे लाख ॻोठ में असीं रहंदा हुआसीं, उते असां मुंहिंजे 2 चाचनि जो क़तलु थी वियो हलियो। हिकु राति जो के धाड़े लाइ आयासीं असांजे दुकान में टपी, ऐं जिते मुंहिंजा 2 चाचा सुम्हिया पिया उन्हनि खे क़तलु करे ऐं दुकान जो सॼो माल खणी ऐं दुकान खे बाहि ॾेई हलिया विया। इन करे यकदमि असांखे उहो छॾिणो पियो। जो त उनखे ॻोठ जो जेको वॾेरो सो मुंहिंजे चाचनि वटि आयो त तव्हां ॻोठु न छॾियो, असीं इन्हनि बदमाशनि खे पकिड़े ऐं उन्हनि खे सज़ायार बनाईंदासीं ऐं तव्हांजे सलामती जो रखंदासीं। पर उन वक़्तु एॾो इहो कहिड़े साल जी ॻाल्हि आहे? इहो त उन वक़्तु अञा पार्टीशन विरहाङे जी ॻाल्हि न, हीअ तमामु घणो अॻु जी ॻाल्हि आहे। 30-40 सालनि पुराणे अॻु जी ॻाल्हि आहे। पर पोइ छाकाणि त ॻोठ में, उन ॻोठ में सिर्फ़ु 11 घर सिंधियुनि हिंदुनि जा हुआ ऐं बाक़ी 14 मुस्लमाननि जा घर हुआ। पर असीं सुरक्षित हुआसीं उते, असांजा मुस्लमान भाउर। खैर उहो दौर जेको हिंदू मुस्लिम साज़ सलूक सां रहंदा, कोई बि भेदभाव कोन हो। मिठ मुहबत जो हो
ऐं असांजा जेके पाड़ेसिरी हुआ से असांजी संभाल रहंदा हुआ। जेकॾहिं असांजा वॾा किथां ॿाहिरि हलिया वेंदा हुआ त जेके पासे वारा मुस्लमान भाउर हूंदा हुआ से असांजी परगोर लहंदा हुआ, दुख तकलीफ़ असांजो ॾिसंदा हुआ। उते ईअं ई हूंदो त पंहिंजो पाड़े वारो जेको आहे सो पीउ आहे, ऐं पोइ हिंदू हुजे या मुस्लमान उनजी पाड़ो अबो अमर आहे उन हिसाब सां उहो ज़मानो हो। त तव्हां ग्रेजुएट थिया या विच में छॾे, माना पढ़ाई किथे पूरी कई तव्हां? पोइ वरी जीअं मूं तोखे ॿुधायो त उतां असां भॼी निकितासीं, उन ॻोठड़े मां भॼी निकितासीं। पोइ पासे वारो हिकिड़ो ॿियो साबूर आहे, उहो नंढो ॻोठ हो जिते मुंहिंजा नानाणा हुआ, पहिरीं अची उते सेटल कयोसीं। उते 6-8 महीना तरसियासीं। उन खां पोइ मुंहिंजनि चाचनि खे उते सुख कोन आयो। पोइ हुननि नवाबशाह जेको शहर हेडक्वाटर, डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर नवाबशाह शहर में अची जॻह पंहिंजी ठाहिराई ऐं उते असीं नवाबशाह में अची रहियासीं। तंहिंजे करे सही माना में जेकॾहिं बसिजे त मां उन नवाबशाह में जेको प्राइमरी स्कूल हो, म्युनिसिपल स्कूल, उन सां शुरूआति कई ऐं उन खां पोइ अॻिते वधंदो पोइ त कॉलेजनि ताईं बि वञी पहुतुसि। पर शुरूआति मुंहिंजी तइलीम जी थी नवाबशाह खां वठी शुरूआति थी। वावाणी साहिबु, स्कूली जीवन में जेको तव्हां ते क़ौमी हिकिड़ो जज़्बो पैदा कयो वियो, तव्हांजे मास्तरनि, तव्हांजे उन माहौल, उन देशभक्तीअ तव्हांखे अॻियां वधी करे आज़ादीअ जे हलचल में हिकु ज़ोरदार बहिरो वठण जो वजु ॾिनो। त उहो बहिरो तव्हां कहिड़ी उमिरि में वरितो? उन वक़्तु तव्हांजी उमिरि अंदाज़ो घणी हुई? वधि में वधि 15 साल 16 साल हुई। अच्छा, उन बहिरे में, उन तहरीक में कहिड़ियूं तकलीफ़ूं पेश आयूं? तव्हांजे घर वारनि या ॿियनि कंहिं उन ते एतिराज़ वरितो? उन वक़्तु घर वारनि त एतिराज़ ओसि ताईं कोन वरितो जेसि ताईं पोइ अॻिते हली मुंहिंजे घर वारनि, मुंहिंजो चाचो जेको आहे उन एतिराज़ वरितो ऐं मूंखे चयो त तूं अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु तो तहरीक हलाई ऐं तोखे ख़बर आहे त छा थो करी। तंहिंजे करे उहो पोइ एॾो पंहिंजो थी वियो हो नर्वस मुंहिंजो चाचो, जो मूंखे हिकिड़े ॾींहुं शाम जो घर घुराए चई तूं ॿुधो अथमि त तूं अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु नारा हणी ऐं तहरीक हलाई, तूं पंहिंजे घर जो ख़्यालु नथो करी। सो पंहिंजी मां तव्हांखे ॿुधायां थो अजब जी ॻाल्हि, पंहिंजी टोपी लाहे खणी मुंहिंजे पेरनि जे अॻियां रखियईं। हिकु डपु हुयो अंग्रेज़ी सरकार जे ख़िलाफ़ उन वक़्तु। टोपी लाहे खणी मुंहिंजे पेरनि जे अॻियां रखियईं त भई तूं इन कम खे छॾे ॾे। मां शिशदर थी वियुसि सॼो। चयोमांसि मां तव्हांखे इक़रार थो ॾियां त मां अहिड़ी का ॻाल्हि कोन कंदुसि जंहिंमें असांजे कुटुंब खे या असांजे घर खे को नुक़सानु पहुचे। बसि ईअं करे हुनखे राज़ी कयुमि। जेतोणीकि मां पंहिंजे कम खे चालू रखियो, पर हुनखे शांति ॾियण लाइ मूं इन नमूने करे उहा ॻाल्हि उते। इन दौरान तव्हांखे कॾहिं जेल में वञिणो या तव्हां ते कुझु अहिड़ो अटैक? जेल जेको आहे मूंखे पोइ वरी 2-4 साल रखी। जेल जो जेको मुंहिंजो पीरियड शुरू थो थिए सो थिए थो पहिरीं मूंखे सब जेल में, क्योंकि हुते इन में नवाबशाह में 1900 पंहिंजो 42 वारी जेका क्विट इंडिया मूवमेंट हली, उन क्विट इंडिया मूवमेंट में मां ॾाढो तिखो बहिरो वरितो। जो 9 अगस्त ते जॾहिं पंहिंजे अॻुवाननि खे गिरफ़्तार कयो वियो तॾहिं असांखे ख़बर पई। असांजो स्कूल जेको विल्स हाई स्कूल हो सो शहर खां थोरो महल ॿिनि ते परे हो। त पोइ हिकिड़ो कांग्रेस जो वर्कर डोड़ंदो उन स्कूल में आयो ऐं अची मुंहिंजे कन में, मूंखे क्लास खां ॿाहिरि कढी मुंहिंजे कन में ॿुधाईं त अॼु पंहिंजे सभई महात्मा गांधी खां वठी सभिनी जेके बि वॾा लीडर असांजा उन्हनि खे गिरफ़्तार करे जेलनि में विधो अथनि। तूं हाणे कुझु पंहिंजो हीअ स्कूल जेको आहे उनखे बर्ख़ास्त कराए, बैकाज कराए, तूं जुलूस कढ। पोइ मां बसि उते जो उते उथी बीठुसि ऐं यकदमि महात्मा गांधी ज़िंदाबाद ऐं भारत माता की जय नारा हणी ऐं दोस्तनि खे, छोकिरा छोकिरियूं उनखे चयमि निकिरो ॿाहिरि, असांजे अॻुवाननि खे आज़ादु कयो अथनि, हाणे निकिरो तव्हां ॿाहिरि त असां जलूस कढे। उन वक़्तु तव्हांजा साथी कहिड़ा हुया ॿिया जंहिं वक़्तु तव्हां हिन में बहिरो पियो वरितो? 50 ॼणा जेके एक्टिव हुआ। उन्हनि में हिकिड़ो हो मिस्टर लोकू हेमराजाणी, ऐं ॿियो हो मिस्टर सुजान रावताणी, ऐं टियों हो गुलाब भगवानाणी। 3-4 जेके हुआ मुंहिंजा ख़ासि जेके दोस्त हुआ से मूंसां उन्हनि में शामिलु हुआ। ऐं मैट्रिक में जेका असांजी हिकिड़ी ख़ासि ग्रुप हूंदी जंहिंखे सोनहरी टोली करे चवंदा हुआ। सोनहरी टोली हिन लिहाज़ खां असीं भॼंदा हुआसीं, ॾाढियूं ॻाल्हियूं कंदा हुआसीं। असां इन 1942 क्विट इंडिया मूवमेंट में ॾाढी भॼंदा हुआसीं ॻाल्हियूं। पर इहो जेको तहरीक हो, जेका हलचल ही आज़ादी लाइ, उनजो मतिलबु उन छा हो? छा
कहिड़े नमूने उहो तव्हां पंहिंजो बसि इज़हार उहो कंदा हुआ? इमोशनल असांजो उन सिर्फ़ु वक़्तु नारा लॻंदा हुआ, तव्हां भञ जी ॻाल्हियूं कयूं त उहो कहिड़े हिसाब सां? उहो इन करे छाकाणि त जॾहिं हिननि खे गिरफ़्तार कयो वियो त पछाड़ी महात्मा गांधीअ हिकिड़ो जेको नारो ॾिनो हो, करो या मरो, अच्छा, जेकी तव्हांखे वणे सो तव्हां करियो, यानी तव्हांखे का बि झल पल कान्हे। हूअं झल पल हिंसक जेका ॻाल्हि हुई उहा हंसा में पंहिंजो तब्दील थी वई हली। हुन त शांति के नमूने पंहिंजो तय हूअं त हलंदो, पर 1942 वारे ज़माने में जेको क्विट इंडिया जो नारो महात्मा गांधीअ ॾिनो, तॾहिं महात्मा गांधी जो ख़ुदि अंग्रेज़नि जे चङ मुड़सीअ मां भरवसो निकिरी वियो त भई हीअ जेके आहिनि ईअं चङ मुड़सीअ सां ऐं साहसती सां हिननि खे हिंसक नमूने में हिननि खां राज न वठी सघो। पोइ तंहिंजे करे चई त तव्हांखे जेकी वणे सो कयो, करो या मरो, असुल नारो इहो ॾिनो हुई। जेल जे अंदरि तव्हां घणा साल पंहिंजे जीवन जा गुज़ारिया? मूं जेल में उन ज़माने में त सिर्फ़ु हिकिड़ो ई साल, जेको 1942 में पंहिंजो मां वियुसि इन में जेल में 1 साल। अच्छा, उन में तंहिंखां पोइ अॻिते हली वरी जॾहिं पाकिस्तान जेको ठहियो, उन पाकिस्तान जे पंहिंजो उहो सेकंड दौर आज़ादी खां पोइ जो दौर जेको आहे, विरहाङे जे टाइम त मां 1 साल उते इन में जेल में। जेल में इहे जेके राजनीति खेत्र में हुया, जेके इनकलाबी हुआ, उन्हनि सां कहिड़ो व्यवहार पियो थियो? ख़ासि उन्हनि खे ट्रीटमेंट मिलंदी जेके असीं हुआसीं उन ज़माने में। सिंध में जेके राजनीति कैदी हुआ, जिन खे असीं नज़रबंद डिटेन्यू करे चवंदा हुआ, उहे नज़रबंद कैदी जेके हुआ उन्हनि खे ख़ासि उन्हनि जूं बैरकूं हूंदियूं, ख़ासि उन्हनि जो पंहिंजो तयारु थींदो किचन। सूरत सख्तियूं कोन कंदा? न कुझु कोन हूंदो उन ज़माने में। पंहिंजो जेके राजनीति कैदी हुआ उहे त ॼण पंहिंजो माना तमामु सुठे निहायत सुठे नमूने में, ऐं कंहिं बि क़िस्म जी का बि घटिताई या कंहिं क़िस्म जी बेइज़ती या कंहिं क़िस्म जो धकु या कंहिं क़िस्म जी ॾाढाई या कंहिं क़िस्म जो अहिड़ो कुझु बि कोन थियो। सोभो ज्ञानचंद नावनी बि उन वक़्तु, सोभो ज्ञानचंद नावनी बि 1942 में गिरफ़्तार थी वाक़फ़ियत उन दौर में थी उन्हनि सां? हू आयो सक्कर जेल में, हुनखे बि वठी आया ऐं मूंखे असांखे पहिरीं हैदराबाद जेल में बंदि कयूं, पोइ तव्हां 3-4 महीननि खां पोइ वरी ट्रांसफर करे आंदऊं असांखे सक्कर जेल में, जिते मां सोभे खे सक्कर जेल में गए ऐं ॾाढे हिकिड़े अजीब नमूने में मुंहिंजी सोभे सां वाक़फ़ियत थी। सोभो जेको हूंदो हुओ उन जेल में, जंहिं जेल में असीं रहंदा हुआसीं ऐं जंहिं बैरक में असीं रहंदा हुआसीं, उन बैरक में लंबे में लंबो माण्हू जेको सो सोभो हो। हा, यूं थी बीहंदो हो त ॼण भई छित सां पई हुनजी लॻे या चोटी। सो उन खे मां ॾिसंदो हुउसि त खट जेका आहे सा 6 फुट ई, पर ही 6 फुटनि खां 7 फुट हो, त 6 इंच ॿाहिरि पिया हिन जा थियनि। मां हीअ त वरी का नई शख़्सियत आहे। पोइ मां पियो लंघंदो हुउसि ऐं पियो अजब में निहारींदो हुउसि। पोइ हिकिड़े ॾींहुं मूंखे सॾु चई हेॾां अच यारहें भरिसां ॾिठो त भई हिनखे हिकिड़ी एंग्ज़ाइटी, ॾाढो उल्को अथसि, ॾाढो ओनो अथसि त भई केरु आहे, यानी हू ईअं एॾो एंक्शियस आहे। पोइ मूंखे चई तूं किथां आयो आहीं? मूं चयो मां नवाब शाह मां आहियां। पोइ तो छा कयो, कुझु कमु कयो? मूं चयो हा, असां पंहिंजो पोस्ट ऑफिसुनि खे बाहियूं ॾिनियूं, लोकल बोर्ड जो जेको दफ़्तरु हो हुनखे जलायोसीं, तंहिंखां पोइ इहे जेके पोस्ट ऑफिस जा दॿा उन में फास्फोरस विझी ऐं उन्हनि टपालुनि खे जलायोसीं। असां अहिड़े नमूने घणेई इहे कारनामा कया। पोइ वरी मूंखे पंहिंजो ख़ैर तव्हांजे हुन तहरीक सां, तव्हांजे हुननि योगदान सां सभिनी जे आज़ादी त असांखे नसीब थी, आज़ादीअ जा जश्न सभिनी मल्हाया, पर सिंधियुनि जे लाइ उहो दुर्भाग्य वारो दौरु हो। विरहाङो उन वक़्तु असांजे मथां हिकिड़ो क़ातिल थियो, त उन विरहाङे जे दौर जूं के ॻाल्हियूं, विरहाङे दौर जूं के सख़्तियूं तव्हांखे यादि आहिनि? सख़्तियूं? हा, विरहाङे जे दौर जूं सख़्तियूं मूंखे शख़्सी तरह त को ध्यान में कान्हे। बाक़ी विरहाङे जो जेको हो अॻियां या पुठियां जेको असरु हो सो इहो ख़तरनाक हो। हा, उहो ख़तरनाक हो, छाकाणि उन में भाईचारे वारो जेको हूअं सिंध में जेको भाईचारे वारो वायुमंडल हो, उहो भाईचारे वारो वायुमंडल जेको हुयो सो सफ़ा ग़ाइबु थी वियो हलियो। 1947 में असांखे आज़ादी मिली, त उन खां पोइ जल्दी तव्हां सिंध छॾे हिंद में पहुता या न? मूं सिंध हक़ीक़त में मूं सिंध छॾणु चाहियो ई कोन थे। मूं चयो मां सिंध कोन छॾींदुसि, इहा मुंहिंजी धरती आहे ऐं मां छो छॾे वञा हिन सिंध खे। सही ॻाल्हि। तंहिंजे करे मां सिंध में ई रहिजी पियुसि ऐं 2 साल उते रहियो पियोसि। अच्छा, सिर्फ़ु 49 में मां वरी में सो बि कीअं, छाकाणि त पाकिस्तान सरकार
असांखे उते असीं हुनजे अखियुनि में थी पियासीं जेके ख़ासि करे हिंदू हुआसीं, जेके वरी तहरीक में हलचल में तहरीक उहो में त हलचल में हुआसीं, वधीक ऐं वरी जेके उहे हलचल में वरी उहे वरी कम्यूनिस्ट पार्टीअ में वञी असीं दाख़िल थियासीं, त उहे पाकिस्तान जे अखियुनि में थी पियासीं, हिकिड़े पासे हिंदू ॿिए पासे कम्यूनिस्ट, त उहो त उते हुननि खे बर्दाश्त ॾाढो ॾुखियो थियो हुननि खे बर्दाश्त। त 1949 में तव्हां हिंदुस्तान 2 में सालनि खां पोइ हुननि असांखे पंहिंजो साल खां पोइ हुननि असांखे गिरफ़्तार कयो ऐं साल मां जेल में रहियुसि। 2 सालनि खां पोइ मां 49 में जेको आहे हिते हिंदुस्तान में किथे अची तव्हां पहिरीं असां पंहिंजो इहो पाणीअ वारे जहाज़ में बम्बईअ खां बम्बई अची पहुता, कराची खां बम्बई पहुतासीं, ऐं पोइ उन खां पोइ त मां पहिरीं त सिधो वञी उल्हासनगर जेका जंहिंखे कल्याण कैंप उन ज़माने चइबी, छाकाणि जेके मुंहिंजा पुराणा दोस्त हुआ जेके जिन गॾिजी कमु कयो हो, डॉक्टर भोजराज पुरसवाणी हो या ॿिया जेके सलामत पुरसवाणी हो, इहे जेके असां सां गॾिजी कमु कयो होसीं, उहे उते वञी रहियासीं। पहिरीं त मां उते वञी रहियोसि। हिंद सां पंहिंजो हिंद में रही करे कीअं तव्हां तालुकात रखियो? हिते अचण खां पोइ तव्हांजी हुब, तव्हांजी जेको सिक हुई उहा सिंध सां ॻंढियल हुई, सिंध सां तव्हां कुझु तालुकात रखिया उन वक़्तु, या उन्हनि जा जेके उते जा तव्हांजा साथी आहे उन्हनि सां लहर विचड़ रही? छाकाणि त मां 2 साल पाकिस्तान जे ठहण खां पोइ 2 साल सिंध में रहियो हुउसि, त उते मुंहिंजा जेके बि दोस्त हुआ से घणे भाङे मुस्लमान दोस्त हुआ। बराबरि, उन्हनि सां मुंहिंजो लाॻापो हलंदो आयो, ख़तो किताब जो लाॻापो बि हलंदो आयो। हा, बसि उहो ई असां ॼाणणु चाहियूं था त तव्हांजो उहो वहिंवार ख़तो किताब जो चालू हुयो उन्हनि सां, ऐं हिते बि अचण खां पोइ बि मां हुननि सां उहो चालू रखियो। ऐं हिते लिटरेचर में जॾहिं मां घिड़ियुसि त उते असांजूं जेके चीज़ हुयूं जे हिते छपियूं से वरी उते वियूं ऐं उन्हनि वरी हुतां जूं चीज़ूं असां वटि आयो। हिते जॾहिं तव्हां सिंध छॾे हिते हिंदुस्तान में जॾहिं तव्हां पहुता, उन वक़्तु सभ खां वॾो डपु या सभ खां वॾो ख़तरो तव्हांखे सिंधी समाज लाइ छा थे फील थियो? तव्हां छा थे महसूसु कयो उन वक़्तु? हिकिड़ो ई वॾे में वॾो ख़तरो जो पोइ मां इवन कम्यूनिस्ट पार्टीअ खे छॾे ऐं मां अची सिंधियत जे मूवमेंट दाख़िल थियुसि, हिकिड़ो ई ख़तरो त भई हाणे असीं पंहिंजी जातीअ खे बचायूं, असांजी ॿोली बचायूं, पंहिंजो कल्चर बचायूं, पंहिंजी सभ्यता बचायूं, त भई न त असां हीअं टी पकड़िजी वेंदासीं ऐं पंहिंजो धरतीअ ताईं असांजो नालो, पंहिंजी संस्कृति सभ्यता खोइजी थी वेंदी हली। तंहिंजे करे मां पोइ ॿियूं पॉलिटिकल ॻाल्हियूं या पार्टी जूं या कम्यूनिस्ट पार्टी जूं ॻाल्हियूं सभु विसारे मूं चयो त हींअर मुंहिंजो वॾे में वॾो जेको फ़र्ज़ु ऐं आदर्श आहे त मां पंहिंजे जातीअ खे बचायां ऐं जातीअ जी ॿोलीअ ऐं बचाए उन ॿोलीअ खे बचाइण लाइ, उन संस्कृतीअ खे, सभ्यता खे, तहज़ीब खे बचाइण लाइ तव्हांखे इदारा खोलिया के संस्थाऊं जोड़ियूं हुन वक़्तु? शुरू में सिंधी साहित्य मंडल अच्छा ठाहियोसीं, जेके हिते अदीब हुआ। मुंहिंजे अचण खां अॻु में ई हिते अदीब हलाए छॾी हुई। माली हो, बिहारी हो, ऐं तंहिंखां पोइ ॿिया बि 2-4 दोस्त हुआ जिन हिते हलचल हलाई हुई। त असां ऐं पंहिंजो मालीअ पछाड़ीअ वारे ॾींहंनि में मालीअ सिंध में अदबी मूवमेंट में वधीक सरगर्म हूंदो, जेतोणीकि पार्टी जो कमु कंदो हो, पार्टी कराची कमेटीअ जो सेक्रेटरी हूंदो हो गोबिंद माली, पर अदब सां हुनजो तमामु घणो ऐं ख़ासि करे उते जेको अदबी नई दुनिया जंहिंजो नालो तव्हां ॿुधो आहे हींअर, बिल्कुलु उन नई दुनिया जी शुरूआति पायो जेको आहे सो गोबिंद मालीअ विधो ऐं कराचीअ मां हलाईंदो हो ऐं 8-10 महीना उहा अख़बार उते हलाई। तंहिंखां पोइ तव्हां कहिड़ी संस्थाउनि में सरगर्म थियो? हिते या उते? हिते अची मां का बि संस्था जॉइन कोन कई। मां जनरली जेको सिंधी राइटर्स जो ग्रुप हो उन सां लाॻापो रखियो ऐं उन सां पंहिंजी अखिल भारतीय सिंधी ॿोली अॻिते हली साहित्य सभा जो वजूद कॾहिं थियो? उनजो पायो कॾहिं? उहो अॻिते हली थियो। उनखे काफ़ी सालनि खां पोइ पहिरीं त हिते सिंधी साहित्य मंडल बर्पा कयोसीं बम्बईअ में। उनजो मेन लक्ष्य छा? उनजो मेन मक़सदु छा? इहो ई पंहिंजी प्रिजर्वेशन ऑफ योर लैंग्वेज, लिटरेचर एंड कल्चर। अच्छा, मेन असांजा मक़सद इहो आहे त ॿोलीअ खे बचायूं, पंहिंजे साहित्य खे बचायूं, पंहिंजे कल्चर खे बचायूं, पंहिंजी हस्तीअ खे बचायूं। उहो मक़सदु खणी अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा जो मंडल हिते ठाहियोसीं
ऐं जो बि 8-10 साल असां हुन में ज़ोरदार कमु कयो ऐं इवन जेके सम्मेलन जो आइडियाज़ उन मंडल जे पंहिंजो प्लेटफॉर्म तां उहा जेका शुरू में यादगिरी मूंखे अचे थी हींअर त 1951 में असां पहिरियों सिंधी साहित्य सम्मेलन हिते बम्बईअ में लोकल बुनियाद ते बम्बईअ में असां घुरायो। उन ज़माने में प्रोफेसर पंजवाणी, प्रोफेसर नागराणी ऐं प्रोफेसर लालचंद ऐं ॿिया जेके हुआ से बुज़ुर्ग असांजा उन वक़्तु हुआ, असीं अञा जवानीअ जे पंहिंजो दौरे में हुआसीं। त उन्हनि सां गॾिजी असां इहो मेनली जेको कमु कयो सो इहो कयो ऐं त असीं हर हफ़्ते गॾिजंदा हुआसीं। सिंधी राइटर्स सिंधी साहित्य मंडल जेको मां तव्हांखे थो चवां, उहो हिकिड़ो असांजे गॾिजाणीअ जो असांजो हिकिड़ो प्लेटफॉर्म हूंदो जंहिं ते बम्बई जा अदीब असीं घणो करे हर हफ़्ते छंछरु ॾींहुं उते गॾिजंदा हुआसीं ऐं असांजी सरपरस्ती जेका हूंदी हुई सा प्रोफेसर MU मलकाणी, उहो सरपरस्त हो असांजो, उन जे सरपरस्ती हेठि असीं गॾिजंदा हुआसीं ऐं उन जे कॉलेज जी हॉस्टल जेका हुई उन में असां पंहिंजा मेल थींदा हुआ। उहो ई असांजी पंहिंजो इन जो सभा जो मंडल जो प्रेसिडेंट थियो, उहो ई असांजो गाइड ऐं पंहिंजो ऐं उन असांखे घणो उन असांखे उत्साह ॾिनो। सभा जा बि सेम मक़सदु हुया साॻा ई जेके हुन साहित्य मंडल जा हुआ, सभा बि उन्हनि ई मक़सद ते खोले। सभा जे अॼु मां सम्झां थो 40 साल खनि थी विया आहिनि सभा खे खुले, 42 खनि 40-45 साल 42 साल जेको बि आहे। इन दौरान सभा सिंधी समाज खे छा ॾिनो आहे? कुझु अहिड़ियूं हासिलातूं असांजा दर्शक तव्हां सां शेयर कंदा। जमायती जेकॾहिं वठिजे, जमायती सतह ते वठिजे त का अहिड़ी कॉन्क्रीट चीज़ कोन करे सघंदा बिल्कुलु, भई को पार्लियामेंट जी मेंबरी असां हथु कई या असां भई का वज़ीरी हथु कई या असां भई को हीअ, पर रवाई तरह इमोशनल नमूने में वठिजे त सभा जेका आहे त इमोशनली सिंधियुनि खे इंटीग्रेट करे पाण में रखियो, यूनिटी पैदा करण जी जेका हिकिड़ी प्लेटफॉर्म थींदी, छाकाणि त सिंधियत जो जज़्बो उन्हनि में पैदा कयो। ऐं तंहिंखां सवाइ इहा ॻाल्हि ॿी जेका ख़ासि हुई त शुरूआती सालनि में अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा हर साल सम्मेलन कंदी हुई, ऑल इंडिया सम्मेलन थींदो जंहिंजा 20-21 सम्मेलन थी चुका आहिनि, 22 सम्मेलन करण वारा आहियूं असीं। त उन्हनि जी जेका शुरूआती हुई मुराद त भई असीं सॼे हिंदुस्तान जे सिंधियुनि खे हिकु वेझो आणियूं, सॼे हिंदुस्तान जे सिंधियुनि में हिकिड़ी कॉन्शियसनेस पैदा कयूं, हिकिड़ो शऊर पैदा कयूं त भई असां सिंधी थी रहूं ऐं सिंधी सदायूं सिंधी थी रहूं। सो इहो जेको रोल आहे सो वॾो आहे इन जो अखिल भारत उन वक़्तु इहा ज़बरदस्त वक़्त जी ज़रूरत हुई। हा इहो रोल हो तमामु हिकिड़ो ज़बरदस्त जंहिंखे चयो तारीख़ी रोल आहे इहो जंहिंजा जेको सभा प्ले कयो। ऐं अॼु ॾींहुं हिंद में ऐं सिंध में हिकु त्रिमूर्ति मशहूरु आहे, कीरत, माली ऐं उत्तम। इन्हनि टिनी जो योगदान सिंधी समाज लाइ तव्हां कीअं बयानु कंदा? इंडिविजुअली त पंहिंजो योगदान मां चाहींदुसि कोन त बयानु कयां, ऐं कलेक्टिवली त उन्हनि टिनी ॼणनि जो योगदान इहो ई आहे जो हुननि पंहिंजी सॼी ज़िंदगी हिन जातीअ खे अर्पित कई ऐं पछाड़ीअ ताईं बि उहो उन जातीअ जे इन मक़सदनि सां जेके इहे मक़सद आहिनि जंहिंमें भाषा जो ऐं कल्चर जो ऐं लिटरेचर जो जेको मक़सदु हो उन मक़सद खे पूर्ति कंदे जेको बि हुननि पंहिंजो अमली प्रोग्राम जेको कयो, मालीअ जी अमली ज़िंदगी बि हिन ई, उत्तम जी अमली ज़िंदगी बि हिन ई खेत्र में हुई ऐं मुंहिंजी बि अमली कॾहिं ख़्यालनि जा के निफ़ाक़ असूलनि ते इहो त ज़िंदगीअ में आहे। माली ऐं मुंहिंजी त मशहूरु हूंदी त हीअ त जेके आहिनि से पंहिंजो इनसेपरेबल फ्रेंड्स आहिनि। असां माली ऐं मां त इनसेपरेबल हुआसीं, कंहिं बि ॻाल्हि में असीं हिक ॿिए सां न को रद्द कदु ॾींदा हुआसीं न को हिक ॿिए जे ख़िलाफ़ु कुझु चवंदा हुआसीं। जेकॾहिं केरु चवंदो हो त भई मालीअ हीअ ॻाल्हि आहे त मां चवंदो हुआसि त तव्हां मालीअ खे वञी रूबरू चओ, मूंखे न ॿुधायो। ईअं असुल अवॉइड कंदा हुआसीं त का मिसअंडरस्टैंडिंग तव्हां कंदा किन में हूंदी ई आहे त मिसअंडरस्टैंडिंग पैदा थिए। मुंहिंजी ऐं मालीअ जी त इहा पाण में हूंदी त भई जेकॾहिं तोखे कहिड़ो अची चवे थो
त तूं चईसि त वञी कीरत सां ॻाल्हाए, हुनखे बि केरु चवंदो त वञी तूं भाई मालीअ सां ॻाल्हाए। ईअं असांजी पाण में ॾाढी, बाक़ी उत्तम जो थोरो सुभाउ हो कुझु तिखो या कंहिं नमूने जो, पर उहो बि असां सां जेका हुअसि मालीअ सां मूंसी जेका प्रीत हुअसि उहा प्रीत अलॻि, पर समाज जे लाइ, समाज लाइ बि उन्हनि जो महत्वपूर्ण ॾाढो ॾाढो उत्तम बि कयो। मां त केतिरनि हंधनि ते ईअं बि एक्सप्रेस कंदो आहियां त भई उत्तम जेकॾहिं सचुपचु उहा सुभाउ जी खौराई न हुजे सा त मालीअ ऐं कीरत खां वधी वञे। सिंधी ॿोली खे तस्लीम करण में, उन विधान में आणण लाइ, 8 शेड्यूल में आणण लाइ तव्हां कहिड़ा हीला हलाया, या उन वक़्तु उन हलचल में, उन तहरक में तव्हांजा कहिड़ा साथी हुया? ॿोलीअ जे पंहिंजे विधान में आणण जी, असां अलॻि अलॻि नमूननि जा तरीक़ा इख़्तियार कया। जी, हिकिड़ो जेको वॾे में वॾो इम्पॉर्टेंट ऐं अहम तरीक़ो हो त असीं हर साल कंहिं न कंहिं शहर में सम्मेलन कंदा हुआसीं, जिते सम्मेलन जे दौरान रेज़ोल्यूशन पास करे ऐं इहा असीं तलब कंदा हुआसीं त सिंधी ॿोलीअ खे भारत जे विधान में क़बूल कयो वञे। ऐं उन्हनि सम्मेलन में हज़ारे शरीक थींदा हुआ सिंधी, जेके यक आवाज़ इहा डिमांड कंदा हुआ। ऐं असीं उन्हनि सम्मेलन में भारत जे वॾनि वॾनि लीडरनि खे बि घुराईंदा हुआसीं, जेके अची असांखे आथत ॾींदा हुआ त हा असीं तव्हांजो कमु कंदासीं। ॾींदा आथत हुआ, उन मां इन आथत, इन आश्वासन ऐं इन्हनि भरोसनि त असांखे सिंध छॾाई। उन वक़्तु इहो चयो वञे थो त सिंध छॾण खां पोइ हिन में तव्हांखे साॻाई उहे हक़ मिलंदा, वास्ता मिलंदा। तव्हांखे उन वक़्तु छा फील थींदो त पंहिंजा ई हक़ घुरण लाइ जेको पंहिंजो देश आहे, उते तव्हांखे इन नमूने जा तहरक हलाइणा था पिया, उन वक़्तु तव्हांजे दिलि ते छा गुज़रंदी? ऑफकोर्स तमामु हिकिड़ी दुखदायक हालत या कैफ़ियत हूंदी जो माण्हू पंहिंजे ई देश में हीअं मजबूर ऐं लाचार महसूसु करे, पर पोइ सियासत में त ॿियो को उन वक़्तु तव्हां सां कहिड़ा साथी हुआ जिन तव्हांखे इन सॼे तहरक में हिमत वधाई या गॾु बीठा कुलो कुले सां मिलाए? उन्हनि में मुख्य तौर जेके हुआ से गोबिंद माली ऐं पंहिंजो आसन उत्तम चंदाणी, पोपटी हीरानंदाणी, ऐं तंहिंखां सवाइ ॿिया बि हुआ, खोड़ हुआ, पंहिंजो कानूनी सलाह मिसल में। उन खां सवाइ वॾे में वॾो जेको असांजो हिमत वारो जेको कमु हो सो त असांखे राम पंहिंजो जेठमलाणी असांजो हिकिड़ो वॾो मज़बूत हिकिड़ो पिलर हो, जंहिं हिन तहरीक में असांजी तमामु घणी मदद कई। उहो हिकिड़ो वॾो मशहूरु कानूनदान हो, उहो त हुनखे हो ई हो, पर उन सां गॾोगॾु हुन में जेका इहा पंहिंजी ॿोलीअ लाइ जेका मुहिबत हुई, तंहिं हुनखे असां तरफ़ छिके आंदो। ऐं हर कंहिं स्टेज ते राम जेठमलाणी असांखे मदद कई। शुरूआति में जॾहिं मुंसिपल हुई हितां जी बम्बई जी, जंहिं सिंधी लिपीअ खे अरबीअ मां मटाए देवनागरी करे छॾियो, उन सुवाल ते बि जेठमलाणी विढ़ियो म्यूनिसिपालिटी खां, असीं हाई कोर्ट में वञी खटी आयासीं। तंहिंखां पोइ अॻिते हली पार्लियामेंट में बि असां जेके बि अरीज़ा पार्लियामेंट जे इंदिरा गांधीअ खां वेंदे पछाड़ी पंहिंजो राजीव गांधीअ ताईं असां वॾा शाही जेके पंहिंजो अरीज़ा जेके आहिनि से ॾिना। 100 संस्थाउनि जूं सयूं वठी असां अरीज़ा ॾिना। इहे तहरीक इन नमूने में असां हलाई। उन खां सवाइ ॿी जेका तमामु सुंदर ॻाल्हि ॿुधाईंदो जेका अदीबनि कई, त असां अदीबनि 52 अदीब तिन खे घुराए ऐं पार्लियामेंट जे साम्हूं जेको मैदान आहे उन मैदान में असां बुख हड़ताल कई। 48 कलाक असीं हुते वेठा हुआसीं त असांजी ॿोलीअ खे तस्लीम कयो, असांजी लिपीअ खे बि तस्लीम कयो। इहे सभु जेके असां तरीक़ा वरिता से हुआ त असीं पंहिंजी भाषा खे ऐं पंहिंजे ॿोलीअ खे बचायूं। ॿोलीअ खे जे विकास लाइ, ॿोलीअ खे जीअरो रखण लाइ ॿिया सभा जे तरफ़ां कहिड़ा ठोस कार्य कया विया? ठोस अखर मूंखे थोरी सम्झाणी ॾे। ठोस मतिलबु उहे जिन ते असांखे नाज़ हुजे सिंधी समाज खे, भई हीअ संस्था असांजी परघोर उन लधी ऐं असांजी सिंधी ॿोलीअ खे अॼु ताईं नौजवान पीढ़ीअ ताईं पहुचायो, उन लाइ कुझु त उन वक़्तु सभा कार्य कया हूंदा? मां सम्झां थो असांजो जेको प्रचार हो उहो ठोस हो। ओके। सम्मेलन जे रस्ते
रेज़ोल्यूशन जे रस्ते, तंहिंखां पोइ असां जेके बि लेखक हुआसीं तिन लगातार इन सुवाल ते न पर इनामनि ॾियण जो ज़रूरत किथे महसूसु हा, थी? इहा हिकिड़ो आस्पेक्ट आहे जेको मूंखां भुलिजी वियो आहे त असां पंहिंजो ख़ुदि प्रोमोशन जेका सिंधी लैंग्वेज आहे उनखे प्रोमोट करण लाइ असां सभा जे तरफ़ां बि को वक़्तु अहिड़ो हो जो सभा खे 50 रुपया बि कोन हूंदा जो सम्मेलन करे सघूं, पर को वक़्तु अहिड़ो बि आयो आहे जो हींअर सभा 10 लख बि ख़र्चे सघे थी ऐं सम्मेलन करे इन सघे। सभा खे वापारी भाउरनि केतिरी मदद कई आहे? वापारियुनि जो केतिरो सहयोग मिलियो आहे? वापारियुनि तमामु असांखे घणो सहयोग ॾिनो आहे ऐं वापारियुनि त असांखे सॼी पंहिंजो हिमत ॾिनी आहे जो जेको बि असीं कार्य खणूं था हथ में उन में अची था असांजा सहायक बणिजनि, असां सां अची था हथो हथ ॾे। उन्हनि में बि ख़ासि तौरु असांजो जेको आहे अदो दादा मूर्जमल मंगनाणी, मूर्जमल मंगनाणी आहे, या असांजो ख़ुदि ॼेठ मलाणी आहे, या असांजा ॿिया बि 2-4 जेके दोस्त आहिनि जेके असांखे हर वक़्तु, असांजो चंदुर मंगनाणी आहे, असांजो ॿिया 2-4 आहिनि जेके मूंखे हिन वक़्तु वॾी उमिरि जे करे नाला वक़्तु तव्हांखे शायदि दिलीप लखी बि काफ़ी सुठी मदद हा, उहो बि ॾाढो ॾाढो इन्हनि अवार्ड्स जी ज़रूरत ज़रूरत छो थी? हा, ज़रूरत हिन लिहाज़ खां थी जो छाकाणि त सिंधी जातीअ खे का पंहिंजी ज़मीन आहे, न की पंहिंजी सरकार आहे, न का पंहिंजी स्टेट आहे। नतीजो छा निकिरंदो आहे जो हर साल ॿियनि जातियुनि जे पंहिंजो अदीबनि खे या कलाकारनि खे पंहिंजी सरकार जे तरफ़ां, पंहिंजे स्टेट जे तरफ़ां इनाम मिलंदा आहिनि ऐं उन्हनि जो वॾे पैमाने ते उन्हनि जो शानदार नमूने में स्वागत कयो वेंदो आहे। असांखे इहा फीलिंग जेका आहे सा अहिड़ी दर्द ॾींदी हुई, अहिड़ो दुख पहुचाईंदी हुई जो चवंदा हुआसीं त भई तंहिंजी माना असीं छोरा आहियूं, यतीम आहियूं। पोइ मां इहा ॻाल्हि चई त असांजी स्टेट जेका आहे या असांजी जेका पंहिंजो सरकार आहे सा अखिल भारत सिंधी ॿोली असांजी सरकार आहे ऐं असीं हिन खां पोइ उन जे तरफ़ां। पर छो न सभा जे तरफ़ां सरकार खे मजबूर कयो वियो त असांजा साहित्यकार, असांजा कलाकार उहे बि क़ाबिल आहिनि, उन्हनि खे बि पंहिंजो टैलेंट आहे, कला आहे, उन्हनि खे बि अवॉर्ड ॾिनो वञे। उहे बि असां भारतीय नागरिक आहियूं, जहिड़ा हक़ ॿियनि खे मिलनि था, जहिड़ियूं सहूलियतूं ॿियनि खे मिलनि थियूं, जहिड़ा सन्मान ॿियनि जा थियनि था, असांखे छो थो रेटियो वञे? उन बारे में कुझु सभा कार्य कयो? असां तमामु ज़ोरदार हलचल हलाई आहे इन जे बारे में बि, पर हक़ीक़त इहा अथई त ॿोड़नि कननि ते कुझु कोन थो पहुचे, ख़ासि करे सिंधी जातीअ जे बारे में। ॿियनि जातियुनि में अञा बि कुझु चुरपुर आहे, पर सिंधी जाती जे बारे में ॿोड़ा कन आहिनि, उन्हनि ते कुझु चुरपुर कान थी, जूं कान थी हले। तंहिंजे करे असां उन खपे थी त भई हाणे सरकार जे अॻियां हथ जोड़े जोड़े सरकार जे अॻियां। त इन नमूने त असांखे जे असां चुप करे वेहंदासीं, हथ जोड़ण जी ॻाल्हि त न थियणु घुरिजे, असांखे बि उहे ई हक़ मिलणु घुरिजनि, त पोइ असांखे कोई बि इनाम इक़रार न मिलंदो, न पद्मश्री, न पद्म भूषण, न के ॿिया, या ललित कला अकेडमी आहे, उन में कलाकारनि खे हिमथायो वञे थो, उन्हनि खे पुरस्कार ॾिना वञनि था, ॿाहिरनि देशनि में वधीक उन्हनि खे शिक्षा ॾियण लाइ उन्हनि खे मोकिलियो वञे थो, तराशियो वञे थो, त उहे त बंदि थी वेंदा। उन लिहाज़ खां अॻियां जो तव्हांजो छा सुझाव आहे, छा करणु घुरिजे, या सभा कोई अहिड़ो प्रोग्राम रिथियो आहे त अॻियां उन लाइ छा कजे? हक़ीक़त में वठिजे त असांखे हक़ु आहे त असीं पंहिंजे ई सरकार खां, जीअं ॿियनि जातियुनि जा जेके आहिनि हक़ ऐं या सहूलियतूं मिलनि थियूं, असांखे उहे हक़ सहूलियतूं मिलणु घुरिजे। पर असांखे दुख सां चवणो थो पवे त असांजी उहा ॻाल्हि जेका आहे सा हिननि सरकार जे ध्यान ते कान थी अचे। ऐं ॿी ॻाल्हि जेका आहे त छाकाणि त पार्लियामेंट जे अंदरि असांखे को क्लाउड कोन्हे। अॼु जो हर का ॻाल्हि जेका आहे सा पॉलिटिकल जेको चकर आहे उन पॉलिटिकल चकर ते थी हले। जेको पॉलिटिकल चकर कोन्हे त पोइ का बि पंहिंजो इहा जाति हासिलु न करे सघंदी। सो उन लिहाज़ खां असीं पंहिंजो ॿूटो ॿारण वारो जेको आहे असांजो मतो, उहो पंहिंजो ॿूटो ॿारियूं। ऐं तव्हांजो चवण जो मतिलबु जेसिताईं असांजा राजनीति हक़, राजनीति पावर असांखे न मिलंदो तेसिताईं असांखे घणे भाङे असांजा के जेके आहिनि आशाऊं उमेदूं पूरियूं कोन थींदियूं। त उन हालत में राजनीति हक़ पाइण लाइ या राजनीतिअ में अचण लाइ असांजे नौजवाननि खे छा करणु घुरिजे? इहो ई आहे सुवालु, जंहिं सुवाल ते असांजे जवाननि में जोश अचणु घुरिजे।
असांजे जवाननि में हिकिड़ी शनाख़्त पैदा थियणु घुरिजे, हिकिड़ो शऊर अचणु घुरिजे त भई असांजी जाति जेका आहे सा हिन नमूने में यतीमनि वांगुरु थी हले, असीं मैदान में अची ऐं कुझु पॉलिटिकल क्लाउड जंहिंखे चइबो आहे या कंहिं पॉलिटिकल कुझु पावर हासिल करणो, हा, को असर पॉलिटिकल असर हासिल करण लाइ का कोशिशि करियूं, जेकॾहिं सिंधी जवाननि में सचुपचु इन नमूने जो भावना पैदा थी वञे ऐं जुदा जुदा हंधनि ते हू खड़ा उथी खड़ा थिया। जेतोणीकि के जवान आया आहिनि जेके राजनीतिअ में थोरो अॻियां वधी विया आहिनि, पर उते वरी राजनीतिअ में वरी छा थो थिए त जेके बि जवान जंहिं बि पार्टीअ जे प्लेटफॉर्म ते था अचनि उन्हनि सां ॿधिजी था वञनि, चौक खां पोइ ॿधिजी था वञनि, पंहिंजी जाति जे बारे में नथा। तव्हांखे कॾहिं जीवन में राजनीतिअ में कंहिं मुक़ाम ते अचण जी तमन्ना रही आहे, मिनिस्टर थियण जी या MLA या MP? मूंखे हेल ताईं कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी तमन्ना न रही आहे त मां कॾहिं MLA थिया या राज्यसभा जो मेंबर थियां या पार्लियामेंट जो मेंबर थियां या गवर्नर थियां, मुंहिंजे मन में कॾहिं बि अहिड़े क़िस्म जी ख़्वाहिश पैदा न थी आहे। तव्हां एक्चुअली जेको आहे तव्हांजी जेका शख़्सियत आहे उहा त इनकलाबी टाइप आहे, तंहिंजे करे कहाणियुनि में बि उहा झलक मिले थी इनकलाब जी झलक मिले, उहो मां कीअं चई सघंदुसि, पर कहाणीअ में हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु थिए थी, हर कंहिं कहाणीअ मुंहिंजे में को न को मक़सदु हूंदो आहे। अगरि उनखे वठिजे त भई को इनकलाबी जुज़ो हुजे, समाज जे प्रोग्रेस जी का ॻाल्हि हुजे त उहा उन में हूंदी आहे। ठलियूं कहाणियूं मां कोन लिखंदो आहियां, न को मूं लिखियूं आहिनि। बाक़ी मज़मूननि में मुंहिंजो सचुपचु जेकॾहिं वठिजे त मुंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन मज़मूननि में आहिनि। 5 किताब मुंहिंजा मज़मूननि जा लिखियल आहिनि, जेके छपियल बि आहिनि, लिखियल आहिनि। उन्हनि में ख़ासि तौरु जेके तरक़ी पसंदी नज़रियो जंहिंखे असां चऊं था नज़र, उन जे हिसाब सां साहित्य ते, कल्चर ते, ॿियनि ते मुंहिंजूं जेके उहे चीज़ूं आहिनि से साणण जहिड़ियूं आहिनि। कुल मूं इन लिटरेचर में कुल हेल ताईं मूं 15 किताब लिखिया आहिनि जेके छपिया आहिनि। बाक़ी जेको उन्हनि में मखज़ुनि में या अख़बारुनि में या पत्रिकाउनि में बि आहे उनजी त ख़बर कोन्हे, पर जेके छपियल चीज़ूं मुंहिंजूं से 15 किताब आहिनि। तव्हांजी पंहिंजे जीवन ते बि हिकिड़ो किताबु लिखियो आहे, कुझु ॿुधायुमि कुझु लिकायुमि। हा, इहे कहिड़ियूं ॻाल्हियूं लिकायूं अथव, के अड़भंगायूं आहिनि छा ज़माने जूं? जे शेयर करणु चाहियो, ॿुधाइणु चाहियो त। हक़ीक़त में इहो सिरो जेको आहे न, सो अहिड़े नमूने में मूं सिरो क़ाइमु कयो आहे जीअं माण्हू में हिकु क़िस्म जी पैदा थिए, छा चइबो आहे, हिकिड़ो लिकायल ॻाल्हियूं न हिकिड़े क़िस्म जी उत्साह पैदा थिए पढ़ण लाइ। उत्साह बि न चइबो आहे, उहो अख़र ॿियो आहे जेको हिकिड़ी पैदा थिए त भई हीअ हिन कहिड़ियूं ॻाल्हियूं लिकायूं हूंदियूं, सभु खोट करे त उहो जॻाइण लाइ मूं उहो सिरो ॾिनो आहे। बाक़ी लिकायल मूं कुझु कोन्हे। सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि हुई जेका मूं न कई आहे हुते, सा हुई त मूं कंहिं छोकिरीअ सां प्रीत कई हुई, उहा प्रीत कामयाबु न वई। उहा छोकिरी जेका आहे अॼु मूंखे ख़बर न आहे त उहा चीज़ जेका आहे सा मूं इन किताब में अवॉइड कई त जीअं कंहिं बि क़िस्म जो कंहिं बि स्त्रीअ ते को ठंडो न पवे, इहा चीज़ हुई जेका मूं अवॉइड कई। ॿियो सभु मूं बिल्कुलु दिलि खोले लिखियो, बिल्कुलु नंगो थी लिखियो आहे। अॼु जंहिं मुक़ाम ते असां पहुता आहियूं, असांजी नौजवान पीढ़ी जंहिं ते आहे, तव्हां छा था पायो त इन नौजवान पीढ़ीअ खे तव्हां कहिड़े नज़रिए सां ॾिसो था, उन्हनि मां छा उमेदूं रखो था? इन सुवाल जा 2 पहलू आहिनि। राम, हिकिड़ो पहलू इहो आहे त कंहिं वक़्त ते नौजवाननि खे ॾिसी सचुपचु निराशाई थींदी आहे, आस पास में ॾिसी निराशाई थींदी आहे त हुननि में कंहिं बि क़िस्म जो को उहो जज़्बो जेको जातीअ खे ज़िंदह रखण जो जेको जज़्बो आहे सो घटि आहे। एतिरे हद ताईं जो पंहिंजनि ॿारनि खे बि मां ॾिसंदो आहियां त उन्हनि में बि उहा झलक नज़र न ईंदी आहे त स्वाभाविक दुख थींदो आहे। पर ॿियो इहो बि आहे त भई न, जाती ज़िंदह रहंदी, का बि जाती ईअं ख़तमु थियण वारी कोन्हे। सो ॿियो इहो विश्वास त भई का बि क़ौम ख़तमु थियण वारी कान्हे, का बि जाती ख़तमु थियण वारी कान्हे। उहो विश्वास आहे त अॼु न सुभाणे परीहं असांजे नौजवाननि में बि हिकु क़िस्म जो हिकिड़ो जोलान पैदा थींदो, हिकु क़िस्म जी अंडरस्टैंडिंग, हिकु क़िस्म जी शनाख़्त पैदा थींदी त पंहिंजे जातीअ ॾांहुं जेतिरो हा उन जो थोरो घणो हींअर आहिस्ते आहिस्ते उहो थोरो घणो इज़हार थी रहियो आहे। थोरो घणो इहे जेके असां ॾिसूं था त अॼु इंटरनेशनल
लेवल ते वञी असांजी तहरीक पहुती आहे त उन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त असांजे माण्हुनि में असांजे जवाननि में बि आहे। त मूंखे तमामु वॾियूं उमेदूं आहिनि त असांजी सिंधी जाति जा जेके जवान आहिनि ईंदड़ 5-10 साल में जेके उहो नई जेका नओं फ़सुलु जेको लहंदो असांजे जवाननि जो उहो असां खां बि घणो घणो मथे अॻिते वेंदो ऐं असांजी सिंधी जाति खे ज़िंदह रखंदो। उन में मूंखे को बि शक कोन्हे। 55 साल लॻभॻि असांजे विरहाङे खे थिया आहिनि, 55-57 साल। अॼु ॾींहं ते तव्हां अञा जीए सिंध जो नारो हणो था पिया। जीए सिंध मूवमेंट छा आहे, उनखे अञा ताईं तव्हां क़ाइमु रखी वेठा आहियो? जीए सिंध नारो मूं कोन इहो मैन्युफैक्चर कयो या मूं कोन ठाहियो। इहो जीए सिंध नारो असांजो हिकिड़ो वॾो इनकलाबी पोइट हो हैदर बख्श जतोई, जेको हारी मूवमेंट जो लीडर हो ऐं जेको डिप्टी कलेक्टर हो, पर पोइ पंहिंजे डिप्टी कलेक्टर जे उहिदे खे लत हणी फिटी कयईं ऐं छॾे आयो ऐं हारी मूवमेंट में किसान मूवमेंट खे पंहिंजो लीड कयईं। उन जीए सिंध ऐं जीए हिंद उन हिकिड़ो लिखियो हो शेर जंहिंमें अथसि जीए हिंद जीए सिंध जीए हिंद। उन जीए सिंध खे पोइ वरी जेके हीअ असांजा GM साहिब वारा जेके हुआ जेके नेशनलिस्ट हुआ, छाकाणि उते सिंध में बि मुस्लमाननि में ॿ धुरियूं, हिकिड़ा नेशनलिस्ट हुआ, ॿिया फ़र्क़े परस्त हुआ। त जेके GM साहिब वारा इब्राहिम जोए वारा या शेख याज़ वारा जेके क़ौमी ख़्यालनि जा माण्हू हुआ, हैदर बख्श जतोई, उन्हनि उहो जीए सिंध खे ॼण हिकिड़ो पंहिंजो ऐं इहा जीए सिंध मां जंहिं नमूने में सम्झां थो त इहा जीए सिंध जो जेको नारो असांखे मिलियो सो जोए बंगला, बांग्लादेश जी जेका लड़ाई लॻी उन दौरान, हा, उन में बांग्लादेशनि बि इहो नारो हुयो जोए बंगला, जंहिंजो मतिलबु आहे जय बंगला। जय बंगला। त असांखे उतां बि इहो इंस्पिरेशन मिलियो। त हींअर त असीं हिते हिंदुस्तान में सभु पंहिंजे पंहिंजे प्रसार सां, पंहिंजे महिनत सां, पंहिंजे ओरचाई सां सेटल थी विया आहियूं। हींअर जेकॾहिं असांखे वरी सिंध हलण जो मौक़ो मिले, तव्हां छॾे करे सिंधी हलंदा हुते? न, बिल्कुलु कोन हलंदा। 5-10 जेके जिन में अञा जनून हूंदो ऐं जेके पंहिंजे धरतीअ खे एॾो प्यारु कंदा हूंदा से शायदि वञनि, बाक़ी रवाजी तरह न वेंदा। पर हिन मुराद जेका आहिनि जीए सिंध जी उहा इहा न आहे त ही माण्हुनि खे वरी हितां पटे उॾां खणी वञिजे। मुराद इहा आहे त सिंध आज़ादु थिए, धारियुनि जे चंबे मां, पंजाबियुनि जे चंबे मां आज़ादु थिए। उन असांजो मतिलबु उस ताईं आहे त असीं सिंध खे आज़ादु कयूं ऐं जे असीं कुझु उन लाइ करे सघूं, असीं पंहिंजी जान जे ॾेई सघूं त उहो करूं। बाक़ी हीअ आज़ादी जेका आहे ऐं हीअ माण्हू जेके छॾे आया अची हिते सेटल थिया आहिनि उहे वापसि कोन वेंदा। को एकड़ वेकड़ को माण्हू पंहिंजे हिसाब सां को वञे जनूनी माण्हू हुजे, बाक़ी ॿियो कोई कोन वेंदो। पर सिंध ॾांहुं असांजा रस्ता खुलियल हुजनि, सिंध आज़ादु हुजे, सिंध हिंद जा तालुकात जेके आहिनि उहे तमामु सुहिणे नमूने हलनि, जे हिक ॿिए सां असां पंहिंजो अचु वञु करे सघूं, असीं वञी सघूं। जेकॾहिं चाहियूं त उते वञी, जेकॾहिं चाहियूं त उते वञी नौकिरी कयूं, धंधो करियूं। पर असांजी हितां वञणु वापसि असांजा रस्ता खुलियल हुअणु घुरिजनि, बसि इहा ई ॻाल्हि आहे। असांजे नौजवाननि जे लाइ तव्हां कोई सनियो, को पैगाम, को संदेश अहिड़ो ॾियो जीअं उहो ईंदड़ सोजरे वारी वाट हू वठी अॻियां वधनि। नौजवान तव्हांजे पैगाम जे लाइ? प्यारा राम ही सभु पैगाम ॾिना अथमि, हिन मां वधी हिन खां वधीक नौजवाननि जो, नौजवाननि ख़ासि जिन ते ईंदड़ असांजो फ्यूचर आहे, असांजो मुस्तक़बिल जंहिं ते आहे निर्भर करे थो। मां त सम्झां थो असांजा सिंधी नौजवान जेतोणीकि फुर्त आहिनि, अकुलमंद आहिनि, समझदार आहिनि, हिमत वारा आहिनि, पर उन्हनि में हिकु ई ॻाल्हि जेका घटिताई आहे इहा आहे त हू ज़्यादा सोचण वारी जेका ॻाल्हि थिए भई सोचे, उहा ॻाल्हि सोचण जी जेका सिंधी जवाननि में सोच वीचार जो जेको आहे सो घटि मादो आहे। मां चाहींदुसि त जेकॾहिं सिंधी जवाननि में सोच वीचार जो मादो अचे त पोइ बाक़ी ॿियूं सभु ॻाल्हियूं पंहिंजे नमूने पाण ई निखरी बीहंदियूं आहिनि, पाण ई ईंदियूं आहिनि, हलंदियूं ईंदियूं आहिनि। सो मुंहिंजो नौजवान खे वरी बि इहो आहे, जीए सिंध सदा जिए, जीए सिंधी जाति सदा जिए, जीए सिंध सदा जिए। महिरबानी, तव्हां असांजे हिन स्टूडियो में आया सिंधी सरोज प्रोग्राम में, तव्हांजी महिरबानी।